सकाफ़त, कल्चर। लफ़्ज़ सकाफ़त जी वज़्फ़ मुख़्तलिफ़ आलमनि मुख़्तलिफ़ बयानु कई आहे। सकाफ़त लफ़्ज़ जी लुग़वी माना अक़ुलु वधाइणो आहे ऐं इस्लाही माना इंसाननि जी ज़िंदगी गुज़ारण जो तरीक़ो आहे। लिसानियात जे माहिर प्रोफेसर डॉक्टर ग़ुलाम अली अलाना जो चवणु आहे त हिक पासे इंसाननि जी मादी ज़िंदगीअ लाइ ज़रूरी शयुनि जहिड़ोकि औज़ार, हथियार, लिबास ऐं रिहाइश खे त ॿिए पासे ग़ैर मादी यानी रूहानी ज़िंदगीअ सां तालुक़ु रखंदड़ शयुनि जहिड़ोकि मज़हब ऐं अख़लाक़, इल्मु ऐं फ़न ऐं अदब, उसूल ऐं क़ानून, मुआशरती रवाज ऐं रीतुनि रस्मुनि खे सकाफ़त चइबो आहे। कंहिं क़ौम जे ज़हनी, फ़िक्री ऐं रूहानी मंज़रनामे खे पिणु सकाफ़त चइजे थो, जंहिंमें मज़हबी रस्मूं, मज़हबी क़दुर, तारीख़ी रवायतूं, मुआशरती रवाज, मजलिस जा आदाब, तोहम परस्ती, रूहानी अक़ीदा, ग़िज़ाई आदतूं, लिबास, ॿोली, अदब, रहणी कहणी, इबादत जा तरीक़ा, ॻाइण वॼाइण, साज़ सुरूद, नचण टपण जा अंदाज़, ॿारनि जा रांदीका, औरतुनि जा ज़ेवर, रोज़मर्रा में इस्तेमालु थींदड़ थांव, सिबण, टोपे जा नमूना, ज़हनी जिस्मानी तफ़री, ख़्यल तमाशा, उर्स, मेला, ईदूं ऐं मज़हबी ॾींहं शामिलु थियनि था। जदीद तहक़ीक़ मूजिबि मज़हब, तारीख़, जाग्राफ़ी, ॿोलीअ ऐं लिबास खे बि सकाफ़त जे बुनियादी अंसरनि में शुमारु कयो वञे थो। सिंधी सकाफ़ती ॾिहाड़ो। सिंध समेत सॼी दुनिया में मौजूदु सिंधी माण्हू हर साल डिसंबर जे पहिरें आचर ते रवायती जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदा आहिनि। पहिरियों सिंधी सभीता ॾिहाड़ो 6 डिसंबर 2009 ते मल्हायो वियो, जंहिंखे एकता जो ॾींहुं चयो वञे थो। सिंधी सकाफ़त जो ॾिहाड़ो वॾे पैमाने ते सिंध जी सदियूं क़दीम ऐं शाहूकार सकाफ़त नुमाया करण जे लाइ रवायती जोश सां मल्हायो वेंदो आहे। हर साल डिसंबर जे पहिरें आचर ते टोपी अजरक वारो एकता जो सकाफ़ती ॾिहाड़ो सिंध जी तारीख़ में हिकु यादगार ॾींहुं तौरु यादि रखियो वेंदो। हीउ ॾिहाड़ो सिंध जा माण्हू, इंडिया में वसंदड़ सिंधी ऐं परॾेह में दुनिया जी कुंड कुर्छ में टिड़ियल पखिड़ियल सिंधी पिणु मल्हाईंदा आहिनि। सिंध जे समूरे तारीख़ी सफ़र में सिंधी माण्हू टोलनि तोड़े क़बीलनि जी शक्ल में मज़ामत पए कई आहे या बचाव पए कयो आहे। हिकु तारीख़ी क़ौम अमली तरह पंहिंजी क़ौम हुअण जो सबूत 6 डिसंबर 2009 ते ॾिनो, जंहिंमें कराची खां कश्मीर ताईं सॼी सिंधी क़ौम पहिरियों दफ़ो ज़ात, मज़हब, सियासी लॻ लाॻापे खां बालातर थी रंग बिरंगी टोपी अजरक सां रंगीन नज़र आई। सिंधी क़ौम कर मोड़े पंहिंजी सकाफ़ती बचाव लाइ ॿाहिरि निकिरी आई, जंहिंखे तारीख़ जो अहम ॾींहुं चई सघिजे थो। जॾहिं कंहिं बि क़ौम खे अमली तौर ते ॻंढिणो पवंदो त सकाफ़त जो उन में अहम किरदारु रहे थो ऐं ईअं चइजे त वधाउ न थींदो त सकाफ़त क़ौम खे अमली तरह क़ौम बणजण जा बुनियाद फ़राहम करे थी। आख़िर में हिकु गुज़ारिश त यादि रखो, सकाफ़त मां ॿोलीअ खे जेकॾहिं निकाली आई त अव्हां जो अजरक बि न बचंदो, टोपी बि न बचंदी, वसीला बि वेंदा ऐं क़ौमी वजूद पिणु थरथिले में अची वेंदो। तंहिं करे सकाफ़त जे सुरूर में ॿोलीअ खे न विसारियो। सिंध में त क़दीम सिंधी माण्हुनि जा हज़ारे ॿार पंहिंजी मादिरी ॿोली छॾींदा पिया वञनि। इहे रुॻो सिंधी ॿोली न पिया छॾनि, पर सिंधी समाज खे बि छॾींदा पिया वञनि। यादि रखो, क़ौमूं जॾहिं पंहिंजी मादिरी ॿोलीअ खां परे थी वेंदियूं आहिनि, तॾहिं पंहिंजनि इज्तमाही क़ौमी हक़नि हासिलु करण जी सघ ऐं अहसास बि विञाए वेहनि थियूं। ॿोलीअ जी तरक़ीअ लाइ राग रंग, शाइरी, नाच गाना बि ज़रूरी आहिनि, पर सभिनी खां वधीक ज़रूरी ॿोलीअ जी तालीम आहे। तंहिं करे यार, ॾाहा थियो, सिंधी ॿोलीअ सां सचा थियो ऐं पंहिंजे ॿारनि खे सिंधी ज़रूरु पढ़ायो।